हसीना बेगम जिन बि लहंदा कंद बि लुॾंदा वार बि खुलंदा ऐं सुरंदा बि वॼंदा पर अञा ताईं त उहो वक़्तु न आहे आयो। मुड़ी वञ छोरी। बस ॿीहर जे इहो छोरीअ वारो लफ़्ज़ कढियो अथई न त तोसां ॾाढो बुरो थींदो। पर उनजे बावजूद बि पंहिंजे दिल दिमाग़ जूं दरियूं खोले पंहिंजे ज़हन में हिकु ॻाल्हि चङी रीति विहारे छॾ त सांवल खान उहा फौलाद जी दीवार आहे जिन ते तलवार जा वार को बि असर न आहिनि कंदा। दुआ घुरंदो रहो पंहिंजे रब जी दरबार में त मुंहिंजे भाउ जे क़त्ल में तुंहिंजा हथ न हुजनि। जेकॾहिं मूंखे तो ख़िलाफ़ के सबूत मिलिया त तूं कुदे कम में शामिल आहीं त सिकू पुठियां वार न कंदो साईं। सिधो हकल करे सीने ते डत रखी सीनो गोलियुनि सां परूण करे छॾींदो साईं। तूं पंहिंजे हिन मुड़ुस फिरियल खे ऐं पाण वारे हिन छोरनि खे कट जाबर सां वॾी नाइंसाफ़ी करे विया। तो वारो मुड़ुस ऐं तो वारा छोरा मुंहिंजी औताक ते अची मुंहिंजी अखियुनि में मिटी विझी मूंखे ॾंडा हणिया। हाणे निकिरनि त ख़बर पए त खणे बि सौ आहे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।